जिद न कर शमू, ॾिस मूंखे अकेलो न छॾे वञ। तोखे ख़बर आहे मूं तुंहिंजो इलाज केॾो ॾुखियो करायो आहे, केॾियूं तकलीफ़ूं मूं ॾिठियूं आहिनि। मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजी भेण आहीं, मुंहिंजी मौसन आहीं। तो मूंखे नई ज़िंदगी ॾिनी आहे। तूं चाहीं थी त मां ॿीहर मौत जे मुंहं में वञा? कॾहिं बि न। मां ईअं छो चाहींदुसि त तूं वरी मौत जे मुंहं में वञी? त पोइ मुंहिंजी भेण मूंखे वञण ॾे। जेकॾहिं बहादुर खान मूंखे हिते ॾिठो त हू मूंखे मारे छॾींदो। बहादुर? बहादुर तोखे छो मारींदो? अदी तूं त ॼाणी थी बहादुर खान मुंहिंजो दुश्मन आहे। हू ॼाणे थो मां हुनजे जायदाद में हिसेदार आहियां, इन करे हू मूंखे ज़िंदा न छॾींदो। शमू बहादुर खे सम्झाईंदुसि न, हू सम्झी वेंदो। असांखे जायदाद न खपे। अदी तूं नथी सुञाणी इन्हनि खे। दरिया खान ऐं बहादुर मतलबी आहिनि। हू पंहिंजी मिल्कियत बचाइण लाइ कुझु बि करे सघनि था। इन जो मतिलब त तूं कोन मुड़ंदे, ईअं न? अदी मूंखे न रोक, मूंखे वञण दे। बाक़ी तोसां मिलण लाइ मां ईंदो रहंदुसि। मां तोखां परे कोन थो वञा। तूं त मुंहिंजे दिलि में आहीं। तूं मुंहिंजो फिक्र न कर। ठीकु आहे, तुंहिंजी मर्ज़ी, पर 2 ॾींहं त रह न। अदी 2 ॾींहं हिते आहियां, पोइ वेंदुसि। फिलहाल मां रेस दरिया खान सां मिली थो अचां। हा, भले वञी दरिया खान सां कचहरी कर। ये छा थो चई? तूं छा थो चई साईं दादा? त बहादुर ऐं शामिर मुंहिंजे घर में गिरिया न रुगो हू घर में घिरिया, पर न्याणियुनि सां बदतमीज़ी कई। उन्हनि जे मथे तां हुननि चादर लाथी। तो मूंखे उन वक़्तु छो न ॿुधायो? जॾहिं हू मूंखे रस्ते ते मिलिया त मां उन्हनि कमीननि जा अंडा कढी छॾिया। हाशिम उन महिल मूंखे ख़बर न हुई, इहा ख़बर मूंखे पोइ पई आहे। पर तोखे हाशिम कावड़ छो थी अचे? शामिर ऐं बहादुर तुंहिंजे घर में न, पर पलीअ जे घर में घिरिया हुआ। पलियो केर? मां केर पलियो? मां त कंहिं बि पले खे कोन थो सुञाणिया। हाशिम तूं मञी या न मञी, पर हिकु ॻाल्हि यादि करे छॾ, रत जा रिश्ता टुटंदा न आहिनि। तूं ग़लति आहीं। दिलावर तोला सॼो सोन हुयो, तो दिलार जो क़दुरु न कयो। हाशिम हुन मुंहिंजे नंगनि में अखियूं विधियूं। न हाशिम न, दिलावर तुंहिंजो नंगनि जी इज़त बचाई हुई, इज़त। मां त पले सां सभु रिश्ता टोड़े आयो आहे। दिलावर त शक न कर हाशिम, दिलावर सचो ऐं खरो माण्हू आहे। मुंहिंजी ॻाल्हि मञ ऐं हिकु दफ़ो ॿारनि खे वठी ॻोठां चकर ॾेई अच ऐं न्याणियुनि सां बि मिली अच यार। न साईं दादा, हाणे ही अन्ना जो कोट कॾहिं बि कोन किरंदो। तमू ॾाढो सुठो कई जो हेॾां हलियो आहे यार।
ये खबर दिलावर यो शमीर मरियो या जीअरो आहे? सरदार साईं, शमीर फुल फिराई थी वियो। दिलावर चङो थियो जॾहिं न पालतू कुत्तो छितो थींदो आहे उनखे मालिकी मारींदो आहे। बाक़ी बहादुर जो कहिड़ो असर कजे? सरदार साईं, शमीर ते कुत्तनि जी बश कराई अथमि, बाक़ी बहादुर ते हिकु गोली ख़र्च करणी आहे। ना दिलावर ना, गोलियूं महांगियूं थी वयूं। बहादुर जहिड़े बेकार माण्हूअ ते गोली छो ख़र्च कयो? हा, जेकॾहिं बहादुर मस्जिद में साह खॾे त आइंदह अहिड़ी हरकत न कंदो त पोइ उनखे जियदान ॾिबो। सरदार साईं, अहिड़ी ग़लती न कजो। जेकॾहिं न बहादुर बची वियो त सोण सुठो कोन थींदो। त पोइ इन बहादुर खे कयूं था आदमखोर कुत्तनि जे हवाले। सरदार साईं, 2 ॾींहं खनि छॾियोसि। दिलावर, किस्मत भली आहे बहादुर जी, तुंहिंजे करे 2 ॾींहंनि जी मोहलत थो ॾियांसि, पर रेओ ॾींहुं न ॾिसे। ईअं ई थींदो सरदार साईं। जमाल पुत्र, उदास छो आई? न बाबा, मां उदास न आहियां। पुत्र, तुंहिंजो चेहरो पियो ॿुधाए त तूं उदास आहीं। बाबा, ससुई खे पिसारियां। जमाल, विसारे छॾ ससुईअ खे। ससुई तुंहिंजे नसीबनि में ई न आहे, छो त ससुईअ जे नसीब में सूरनि खां सवाइ कुझु बि न आहे। पुट, कुझु बि न आहे। बाबा, कीअं विसारियां मां ससुई खे? विसारण मुंहिंजे वस में न आहे। रुगो उथंदे वेहंदे ससुई जी सार आहे। जमाल, ससुई ख्वाब हुई ऐं तुंहिंजो इहो ख्वाब टुटी पियो आहे। यादि रख जमाल, टुटल ख्वाब कॾहिं बि जुड़ंदा न आहिनि। बाबा, के ख्वाब अखियूं पूरे ॾिसबा आहिनि त वरी के ख्वाब निंड्रू ई फिटाए छॾींदा आहिनि। जमाल, उहो सोन ई घोरियो जेको कन छिने। तूं अहिड़ा ख्वाब ॾिसी छो थो जिन जी का साबियाई न हुजे? बाबा साईं, मां शाम ससुई ॾांहुं वेंदुसि, मूंखे इजाज़त ॾियो। ससुई जे पंध ते पत्थर अथई, पत्थर जमाल, जेके तुंहिंजा पेर पिथू करे छॾींदा। मुड़ी वञ पुट, मुड़ी वञ। मौत जे रस्ते ते ज़िंदगी न आहे मिलंदी, समझे? सरदार साहब, अॼु रईस बंगुल खान ऐं रईस दरिया खान अलॻि अलॻि आया हुआ। उन्हनि दिलावर ते FIR कटराई आहे। उन्हनि जो चवण आहे त दिलावर शमीर ऐं बहादुर खान खे अगवा कयो आहे। पर इहो कूड़ आहे, निसोरो कूड़। दिलावर, इहा ॻाल्हि त मां बि सम्झां थो, इहो निसोरो कूड़ आहे। तॾहिं त मां 2 रईसनि खे थड़ा ॾेई कढी छॾियो। सूबेदार, तूं शायदि आहीं त मां ॾोहनि जी दुनिया छॾे चुको आहियां ऐं कोर्ट मूंखे बाइज़त बरी कयो आहे। दिलावर, तूं मुंहिंजे तरफ़ां को फिक्र न कर। सूबेदार सुखिया, हाणे छा थो चई? सरदार साहब, रईस बंगुल ऐं रईस दरिया खान माठ करे कोन वेहंदा। ये बाला ऑफिसरनि ताईं ज़रूर वेंदा
मां चाहियां थो त बहादुर ऐं शमीर मुंहिंजे हवाले करे छॾियो। सूबेदार सुखिया, असां बहादुर ऐं शमीर खे पंहिंजे तरफ़ खां सज़ा ॾेई चुका। हाणे हू ॿई असांजे कम जा न आहिनि रहिया। रही सही कसर तूं कढी छॾजांइ। हा सरदार साहब, ॿिन्ही सां घटि न थींदी। दिलावर, ये ॿई छोरा सूबेदार सुखे जे हवाले करे छॾ। जीअं अव्हां जो हुकुम सरदार साईं। साईं दादा छा थियो आहे? असलम छो थो रोई? हाशिम अव्हां जो घर खे छा थियो आहे? न साईं दादा न, ईअं न चओ। बंगला खान मूं डीएसपी साहब सां ॻाल्हाए छॾियो आहे ऐं डीएसपी साहब चयो त सूबेदार सुठो हींअर जो हींअर तव्हां वटि ईंदो ऐं हू को न को रस्तो कढी तव्हांखे ॿई छोकिरा वाक़ियाब कराए ॾींदो। हिकिड़ो चकर शाह ज़मान जी क़ैद मां शमीर ऐं बहादुर रुगो आज़ाद थी अचनि, पोइ तूं ॾिसजांइ सूबेदार सुखे सां मां कहिड़ो थो अचर करियां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ॿिन्ही बोतारनि जो ख़ैर हुजे। बे सूबेदार सुखिया, सूबेदार साहब, मुंहिंजो पुटु बहादुर ख़ान ऐं बंगुल खान जो भाणे शमीर खान, इहे ॿई छोकिरा सरदार शाह ज़मान जे क़ैद में आहिनि। सूबेदार साहब, असां ॿिन्ही जूं निंड्रूं हराम थी वियूं आहिनि। जेकॾहिं असांजा हे ॿई छोकिरा सुभाण खे सिज में न पहुता तो साईं लामारो ई हिकिड़ो ख़तम। अञा सिज वॾो आहे रईस दरिया खान। अव्हां जा छोकिरा त हिकु कलाक में मिली सघनि था, पर उन लाइ मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो शर्त आहे। सूबेदार तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे जो तूं असां सां शर्त थो ॻाल्हाईं? छोकिरा यकदम बाज़ियाब करा, न त वॾो गंद थींदी। ठीकु आहे रईस, जेकॾहिं तव्हां ॿिन्ही खे मुंहिंजो शर्त क़बूल कोन्हे त पोइ मां वञा। वे सूबेदार साहब, वे टकड़ न कर। मूंखे ॿुधाए त तुंहिंजो शर्त कहिड़ो आहे? रईस दरिया खान, मूंखे तपेदार जो कातिल धाड़ेल शेरू हिकु हथ में शेरू जी बाह ॾियो ऐं ॿिए हथ में तव्हां पंहिंजा छोकिरा वठो। इहो नामुमकिन आहे सूबेदार। बंगुल खान, नामुमकिन खे मुमकिन बणाइण अव्हांखे ईंदो आहे। शेरू हिकु धाड़ेल आहे, अॼु न सुभाणे फुल फ्राई। जेकॾहिं शेरू जी ज़िंदगी बचाइणी अथई त पोइ उनखे कानून जे हवाले कर। सूबेदार साहब, शेरू हिकु धाड़ेल आहे, असांजो नौकर न आहे जो उनजी तोखे बांह ॾेई छॾी। असां तुंहिंजी भरपूर मदद कंदासीं। सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांखे ॿई छोकिरा आज़ाद कर। रेस दरिया खान, शेरू मुंहिंजो। तूं विच में न ॻाल्हाए बंगलो खान, मूंखे सूबेदार सां ॻाल्हाइण ॾे। रेस दरिया खान, शेरू आसानी सां हथ अचण वारो न आहे। त पोइ रईस, हिकिड़ी ॻाल्हि कन ॾेई ॿुधी छॾियो, शमीर खान ऐं बहादुर उहे बि आसानी सां बाज़ियाब न थींदा, छाकाणि बि मुंहिंजो नालो अथव सूबेदार सुठो ऐं रेस आहियां ॾाढो ॾुखियो। सूबेदार, मां तोसां वाइदो थो कयां, तोखे शेरू जी बाह मिली वेंदी। त पोइ ठीकु आहे, शाम ताईं तव्हांखे ॿई छोकिरा मिली वेंदा। हाणे मूंखे इजाज़त आहे, ठीकु आहे, मां हलां।
तुम्हारी मासी रोज़ानो गश्त न करे न तो उनके निंड ही न अचे। वो चवंदी आ मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन, असल में पाण फिरंदी वतंदी आ। मासड़ चाहे दुआ जी ठाई थो। असां खानदानी मजू आयूं, रध पचा जा माहिर आयूं। मासड़ मूं ॿुधो आहे त तूं रिश्ता वग़ैरह बि कराईंदो आहीं। रिश्ता कराईंदो आहियां, वग़ैरह कोन करायां। मुंहिंजा करायल रिश्ता वेल्डिंग समझो, भली ज़ाल मुड़ुसनि जी तलाक थी वञे पर जुदाई कोन थींदनि। मासड़ मां चाहियां थी त तूं मीरा ऐं अदे तिलावा जी शादी कराए। राजुल तू सही माण्हू न आहीं, मूंखे मारण जी कोशिश न करे। मां फॾे वारी शादी न कराईंदो। मासड़ जे तूं इहो कमु करीं त मां तोखे 5000 ॾींदसि। 5000? पोइ त तूं सफ़ा सही माण्हू आहीं। 5000 जे लाइ त मां बसरां जी बि चङो मासड़ मां हाणे हलां थी। राजुल ख्याल सां वञजांइ, इन ॻोठ जा कुता छिता अथई, मूंसां त ॾिठा ई कोन था। शाहज़े पुट कहिड़ा हाल अहवाल आहे? हा तुंहिंजी पढ़ाई कीअं पई हले? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अच्छा वाह वाह, कॾहिं? अच्छा अच्छा अच्छा, सरप्राइज। ठीक है, खुदा हाफिज। बाबल साईं का खुशी जी ख़बर आहे छा? ॾाढा खुश पिया नज़र अचो। हाँ खुदा बख्श, मुंहिंजो पुट शाहज़ेब कुछ ॾींहंनि जे लाइ हिते अचे पियो। बाबल कॾहिं ईंदो? तारीख़ न ॿुधाई छा? न खुदा बख्श, तारीख़ न ॾिनई, चए पियो त मां तव्हांखे सरप्राइज़ ॾींदुसि। बाबल साईं छा ॾींदो? मतलब त ओचितो अची हैरान करे छॾींदो। अच्छा खुदा बख्श, शाहज़ेब खे सिंध जे तारीख़ी किरदारनि सां ॾाढी मोहबत आहे। शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ भिटाई सां बेपनाह मोहबत अथसि। माई बख्तावर, बाघुल, होशू, दुल्ह दरिया खान, हेमू ऐं सूर्य बादशाह ऐं ॿियनि केतिरनि ई सिंध जे तारीख़ी किरदारनि सां बेपनाह इश्क अथसि।